अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी वॾी सिरा मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼो की पंहिंजी हिन वीडियो में असांखे बिज़नेस वग़ैरह जे बारे में डिस्कस न कंदासीं, बल्कि हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं चंगान एल्सविन जे बारे में, जेका चंगान कंपनी कुछ ॾींहं अॻु पाकिस्तान में लॉन्च कई आहे। सो बग़ैर तव्हां टाइम वेस्ट के शुरू था कयूं डिस्कस कयूं गाॾी जे बारे में। दोस्तों जेको सब का बेसिक वारो वेरिएंट है 1.3 LMD कंफर्ट, उन जगह प्राइस जेका इनवाइस कंपनी जी है वो है 21,99,000 ऐं ही जेको आहे हिकु मैनुअल गियर ट्रांसमिशन आहे। हिन में पेट्रोल ते ही गाॾी आहे ऐं हिन जी जेको एवरेज जेका आहे फ्यूल एवरेज उहा 12 खां 15 किलोमीटर आहे। हिन जी जेका इंजन कैपेसिटी आहे उहा आहे 1370 cc। हिन जे फीचर्स में असांखे एयर कंडीशन, डिफोगर, रिमोट बूट, टेकोमीटर, कप होल्डर ऐं AM FM असांखे मिले थो। जेको सेकंड नंबर ते आहे वेरिएंट 1.5 LDCT कंफर्ट, उन जी जेका प्राइस आहे उहा आहे 23,99,000। ही जेका गाॾी आहे हिन जी जेका फ्यूल एवरेज उहा 12 to 15 किलोमीटर आहे पर लीटर ऐं हिन जी ट्रांसमिशन ऑटोमेटिक आहे। ही पेट्रोल ते जेको आहे हलंदी गाॾी ऐं हिन जी जेका इंजन आहे उहा 1480 cc आहे। हिन जा फीचर्स बि हुन वांगुरु ई सेम ई आहिनि, हिननि में को फ़र्क़ु न आहे, सिर्फ़ु हे गाॾी ऑटोमेटिक आहे। जेको टॉप ऑफ द लाइन वेरिएंट आहे एल्सविन 1.5 LDCT ल्यूमिनर, उन जी जेका प्राइस आहे उहा आहे 25,49,000 ऐं उहा बि गाॾी जेको आहे पेट्रोल ते आहे। हुनजी बि जेका माइलेज उहा 12 खां 15 किलोमीटर आहे पर हे गाॾी ऑटोमेटिक आहे। हिन जी बि जेका इंजन आहे उहा 1480 cc आहे। हिन में बि असांखे जेके फीचर्स आहिनि उहे उन में एयर कंडीशन, डिफोगर, रिमोट बूट, टेकोमीटर, कप होल्डर ऐं AM FM असांखे मिले थो। फर्दर हिन जी जेका ॻाल्हि कजे त जेको 1.73 L आहे, जेको सफ़ा बेसिक वेरिएंट आहे, उहो 5 स्पीड मैनुअल आहे। जीअं तव्हांखे मूं ॿुधायो मैनुअल गाॾी आहे। इंटेलिजेंट शिफ्ट रिमाइंडर लॻल अथसि, ABS ऐं ड्यूअल एयरबैग्स अथसि, 7 फ्लोटिंग HML अथसि, डायनामिक रिवर्स गाइड लाइन्स अथसि। हिन में जेको 1.5 L आहे उहो जेको आहे 5 स्पीड ड्यूअल क्लच ऑटोमेटिक आहे। जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त ऑटोमेटिक गाॾी आहे। हिन में स्पीड ऐं ट्रिप्टोनिक जेको आहे मूड्स आहिनि ऐं हिन में ABS ऐं ड्यूअल एयरबैग्स आहिनि। हे बि जेको आहे हिन में बि जेको आहे असांखे 7 फ्लोटिंग HML आहे। हिन में डायनामिक रिवर्स गाइडलाइंस आहिनि। दोस्तों टॉप ऑफ द लाइन वेरिएंट 1.5 L ल्यूमिनर में असांखे सनरूफ, क्रूज़ कंट्रोल, इंटेलिजेंट स्टार्ट स्टॉप टेक्नोलॉजी, TPMS ऐं हीटेड साइड मिरर्स मिलंदा। सो दोस्तों ही हुयूं कुझु ॻाल्हियूं जेके मूं तव्हांखे हिन कार जे बारे में ॿुधायूं। हिन कार खे चंगान वारनि कुझु ई ॾींहं अॻु पाकिस्तान में लॉन्च कयो, पर अफ़सोस जहिड़ी इहा ॻाल्हि असांखे ख़बर पई आहे त जॾहिं त प्राइस गाॾी जी नॉर्मल हुई त जेको आहे बुकिंग वधी वियूं तमामु, उन करे कंपनी हींअर हाली फ़िलहालु बुकिंग ई हिनजी बंदि करे छॾी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रिज़नेबल प्राइस में एतिरा फीचर्स मिलनि पिया त हर को चाहींदो त मां जेको अवेल कयां। सो बहरहाल ही मुंहिंजी जेकी वीडियो अगरि पसंदि आई त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु कयो ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दबायो। पंहिंजो ख्याल रखियो। अल्लाह एंड अस्सलाम वालेकुम।